मेरा वो तो कहते इन करे घुरायो आहे तो नवाब खान सां मुंहिंजो वाइदो थियल हो त संगत तां सभु केस ख़तम कराए ऐं संगत जीन केस ख़तम थी तां ॿाहिरि ईंदा त मां उन्हनि खे वठी तोसां अची ठाव कराईंदुसि। पर संगत जीअं ॿाहिरि आई आहे मूंसां त ॻाल्हाइण ई नथी चाहे ऐं ओड़ा नवाब खान जो न्यापे जे मथां न्यापो आहे त कॾहिं तो संगत खे वठी मूं वटि अची। तव्हां साहब नवाब खान गेम पियो खेॾे। थोरो वाज़े कंदे हाँ वाज़े कंदे त कहिड़ी गेम थो खेॾे? तूं मूंखां वधीक थो सुञाणी नवाब खान। नवाब खान ई मूसा जो पाण में ठा थी चुको आहे। कुछ ॾींहंनि में ई नवाब खान मूसा जी शादी पियो कराए। तव्हां अञा उन सां ठा जी ॻाल्हि था कयो। कैमिनो तो जायज न ॼाण त इहो शैतान पंहिंजी चालुनि खां लाइ कॾहिं मुड़ंदो। नवाब खान मुड़ण वारो आहे ई कोन। ॿियनि सभिनी सां त ठा करे चुको आहे। बाक़ी हिकु मां रहियल आहियां। जेकॾहिं मूंसां ठा करण लाइ तयारु आहिनि त पोइ मां बि तयारु आहियां। तव्हां जॾहिं चवंदव हुन वटि हलण लाइ मां तयारु आहियां। पाण तुंहिंजे हलण जी कहिड़ी ज़रूरत हूंदी जॾहिं त नवाब खान पंहिंजे हिसाब सां सभिनी सां ठा कंदो थो वठे। सिजावल खान तव्हांजे सिर जे करे मां नवाब खान सां ठा करण जे लाइ तयारु आहियां। बाक़ी उन सां ठा करण में मुंहिंजी दिलि मुतमइन न आहे। जेकॾहिं तव्हां मूंखे आज़ादु छॾियो था न त पोइ मां नवाब खान सां कॾहिं बि ठा कोन कंदुसि। हीअ तव्हांजे मथां को बि ज़ोर कोन्हे। पोइ जॾहिं नवाब खान शैतानगिरियूं करे थो त पोइ अहिड़नि माण्हुनि जे अॻियां तव्हांखे मां ज़ोर छो रखां त हलो। सिजावल खान हिन वक़्तु मुंहिंजो हथ मुंहिंजी भेण जे करे ॿधल आहे। जंहिं ॾींहुं मां पंहिंजी भेण खे मोटाए आयुसि न उन ॾींहुं मां नवाब खान सां सिधो विढ़ंदुसि। बेमुही बला अथई नवाब खान। इहो नवाब खान बेमुही बला अथई। हिकिड़ी मुंडी था चिथियूं त ॿिए मुंडी सां कर खयों बीठो आहे। बाक़ी हाणे सभु गॾिजी जेसिताईं हुन जूं ॿई मुंडियूं नथा चिथियूं तेसिताईं त मीर पक ॼाणो कंहिंजी बि जान आची कोन थींदी। फिलहाल त मूसा जे ॾंगजण जो वारो आहे। जॾहिं मूसा ॾंगजी वापसि आयो न पोइ इन बारे में सोचींदासीं। ॻाल्हि ॿुधो, इन सिजावल जा कदम हाणे अची हिते ओताक ते पहुता है मुझे तॾे ते। इहो सिजावल हिते न ही मूसा का दोस्ती निभाइण थो अचे न ही मूसा का मिट्री माइट्री करण थो अचे। हू पंहिंजे ॾाढ ऐं पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो करण जे लाइ हिते थो अचे। इहो ई ज़ाहिर करण थो चाहे त मां ताक़तवर आहियां। ही जेके बि आहिनि मूं समेत कुछ बि न आहिनि कमज़ोर। हाणे सिजावल जा जेके मासूम इहे बलूंगड़ा इहे वाठा ॻाढ़े ॿोड़ वारा हेरियल इन्हनि खे कुछ बि न आहे करणो न ई हथ लाइणो आहे। सिधो सोटो सिजावल जे मथे में हणबो हमराई पूरो। उन खां पोइ तर में ख़बर पइजी वेंदी ऐं राजबाग में भी ख़बर पइजी वेंदी। इहो सिजावल असांजे साम्हूं ॿिलीअ जे बच्चे वांगुरु नंढड़ो बलूंगड़ो म्याऊं म्याऊं पियो करे। तॾहिं वञी असांजी इज़त बि थींदी ऐं नालो बि थींदो। वॾा हिन में को बि शक न आहे त सिजावल पंहिंजे हिसाब सां ताक़त रखे थो। हाणे तव्हां वेही तमाशो ॾिसो। हुन जे घटनि घेरनि खां मां वाक़िफ़ आहियां। हुन जी रग रग खां मां वाक़िफ़ आहियां। रत जे हिक हिक फुड़े सिजावल मां वाक़िफ़ आहियां। इन्हीअ खे मां लेटाईंदुसि। इहो लेटियो त मां ॼण मूं हाथी लेटायो। अदा जेकॾहिं सिधो हथ सिजावल में जो था त हुनखे मौक़ो न ॾिजो। अड़े हा वाहिद मूंखे ख़बर आहे चङी तरह ख़बर आहे। जेकॾहिं असां हुन ते वार कयो ऐं हू बची वियो त पोइ असांजे लाइ थोरो घणो ख़तरो वधी वेंदो। इन्हीअ करे सिजावल खे को बि मौक़ो न आहे ॾियणो। हिक ई बार सां सिजावल तुप। इन्हीअ करे त तव्हांखे चवां थो त सिजावल जे मथां जॾहिं हमिलो कयूं त
सोची समझी हमलो करणो आहे ते जीअं हू बचे न। वाहिद ऐं जुमन अॼु खां पोइ तव्हां ॿई इन सिजावल जे मथां कड़ी नज़र रखो ऐं जासूसी कयो। किथे उथे वेहे थो, कंहिंसां थो वेहे, केॾांहुं वञे थो, सॼी रिपोर्ट तव्हां मूंखे ॾींदो। पकी जांच करे उन खां पोइ सिजावल जे मथां हमिलो करणो आहे ऐं उनखे पूरो करणो आहे। छो त ही शेर हली सिधो विढ़ंदो आहे, वर वकड़नि मां ॼाणे ई कोन। सिधी रांदि सोटे जी, ॿेड़ी ॿुॾे खोटे जी। तॾहिं त चवंदो आहे 100 गिदड़ मिली करे इन शेरली खे कुझु बि नथा करे सघनि। हलणो करिया दुरू जितां जो नज़ीर ॾस ॾिनो आहे। नज़ीर सां कंहिं ॻाल्हि कई हूंदी। नज़ीर रुगो मूंखे फोन कई ऐं हुन ॿुधायो त तव्हां उन जाइ ते पहुचो, तव्हांखे राज़ मिलंदा। राज़? पर कहिड़ा राज़ मूंसां? दुरू वधीक नज़ीर कुझु बि नाहे ॿुधायो। जॾहिं उते पहुचंदासीं त ख़बर पवंदी। मूंसां वरी बि सोच, किथे कंहिं मुसीबत में न फासी पऊं। तूं छा थो सम्झी? इहो नज़ीर असां सां धोखो करे सघे थो। ॻाल्हि धोखे जी नाहे मूंसां, पर इहा त ख़बर पए न त नज़ीर सां ॻाल्हि कंहिं कई। पहिरियां हली उते पहुचा, इहा जांच कयूं त मसइलो छा आहे, पोइ नज़ीर वटि बि पहुची पवंदासीं। जेका तुंहिंजी मर्ज़ी मूंसां, मां तोसां गॾु आहियां। त पोइ अच मूंसां। बख्शल सही सही ॿुधाए, तूं जेका जांच लई आया आहीं उहा सही आहे। मीर जेका ॼाण मूंखे मिली आहे उहा ई ॻाल्हि मूं अचे तोसां कई आहे। वधीक ख़बर उते हलण सां पवंदी। मूंखे यकीन नथो थिए मूंसां ई दरिया ख़ान मूंसां एॾो वॾो धोखो कंदा। मुंहिंजी भेण खे अगवा करे पाण वटि कैद रखंदा। मीर इन ॻाल्हि ते त मूंखे बि यकीन कोन थो अचे। इहा ख़बर हलण सां उते पवंदी। हा बख्शल, ख़बर त उते हलण खां पोइ पवंदी ऐं उते हलण बि ज़रूरी आहे जिते अदीअ जो ॾस मिले। पोइ हल मीर, अॼु ई हली जांच करे था अचूं। अचूं सां। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।